अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सोशल मीडिया एक्स ते बयान जारी कंदे ईरान खे 48 कलाकनि में मुआहिदो न करण तां सख़्त नतीजा भोगण जो चिताव ॾेई छॾियो आहे। सदर ट्रंप चयो आहे त 27 मार्च ते ईरान जे बिजली घरनि खे निशानू बणाइण वारे बयान बाद ईरान खे 10 ॾींहनि जो वक़्तु ॾिनो वियो हो, जेको वक़्तु हाणे ख़तमु थियण वारो आहे। त ॿिए पासे ईरानी अमलदारनि अमरीकी जंगी जहाज़ F-15 जे अमलदार खे गिरफ़्तार करण वारियूं ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। ईरानी हुकूमत शहरनि खे अपील कई आहे त जहाज़ जे अमलदार खे ज़िंदा हालत में पकड़ण तां उन शहरीअ खे $60,000 इनाम ॾिनो वेंदो। अहिड़ी सूरत हाल में माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं ईरान अमरीकी जंगी जहाज़ जे अमलदार खे हथु करे वरितो ऐं मीडिया आॾो पेश कयो त इहा अमरीका जी वॾी बेइज़ती आहे। अगरि अमलदार हथु अची वियो त ईरान हिन सूरत हाल में अमरीका सां सौदेबाज़ी करे सघे थो। अगरि जे अमरीका पंहिंजे अमलदार खे बचाइण लाइ कार्रवाई कई त इहा कार्रवाई बि न सिर्फ़ु ईरान पर ख़िते समेत पूरी दुनिया लाइ ख़तरनाक साबित थींदी। अमरीका जे दिफ़ा वारे वज़ीर पारां ईरान में हवाई बरतरी हासिल करण वारी दावा बि हिन सूरत हाल में धूड़ थी वई आहे। जॾहिं त ॿिए पासे ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे अगरि अमरीका न्यूक्लियर प्लांट्स ते हमिलो कयो त उन जा नतीजा न सिर्फ़ु ईरान पर समूरनि अरब मुल्कनि खे भोगणा पइजी सघनि था।